अस्सलाम वालेकुम दोस्तों। ॾेह हथोड़े पर ॾेह में रहंदड़ सिंधी भेनर ऐं भाइरनि खे भलीकार चऊं था पंहिंजे हिन चैनल सिंधी लाइव में। हिन चैनल जो मक़सदु आहे पूरी दुनिया में रहंदड़ सिंधी माण्हुनि जे बारे में अव्हांखे मालूमात ॾिनी वञे। मुख़्तलिफ़ शोबनि सां तालुक़ु रखंदड़ सिंधी, जंहिंमें अदाकारी हुजे, डॉक्टर्स, इंजीनियर्स हुजनि, साइंस टेक्नोलॉजी, एजुकेशन ऐं कारोबारी माण्हुनि जे हवाले सां असां तव्हांखे हिन पंहिंजे चैनल में मालूमात ॾींदासीं। जीअं त तारीख़ में वक़्तन फ़वक़्तन सिंध ते मुख़्तलिफ़ हमला थींदा रहिया आहिनि, उहो ई सबबु आहे जो सिंधी माण्हू पूरी दुनिया में छिड़ विछड़ थियल आहिनि। असां अव्हांखे मालूमात ॾींदासीं अहिड़नि सिंधियुनि जे बारे में जेके पूरी दुनिया में मुख़्तलिफ़ शोबनि सां वाबस्ता आहिनि ऐं सिंधी क़ौम जो घाट ऊचो कयूं वेठा आहिनि। असांजी हिमत अफ़ज़ाई करण जे लाइ तव्हां सभिनी दोस्तनि, भेणनि, भाइरनि खे अर्ज़ु कजे थो तो बराए महिरबानी हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो ऐं कमेंट्स में लिखो त तव्हां कहिड़नि शख़्सियतुनि जे बारे में ॼाणणु चाहियो था।